विच ओभर में हालतूं तेज़ीअ सां तब्दील थी रहियूं आहिनि, जिते अमरीका ऐं ईरान विच में छिकताण नए मरहले में दाख़िल थी वई आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप प्रोजेक्ट फ्रीडम जो ऐलान कयो आहे, जंहिं तहत आबनाए हुर्मज़ में फाथल जहाज़नि खे बचाइण लाइ अमली क़दम खंया वेंदा। ट्रंप जो चवणु आहे त जेके मुल्क मुख़ालिफ़ न आहिनि उन्हनि जे जहाज़नि लाइ महफ़ूज़ रस्तो फ़राहम कयो वेंदो, जॾहिं त हुर्मज़ में का बि रुकावट बर्दाश्त न कई वेंदी। हुन इहो बि वाज़े कयो आहे त अमरीका ईरान ते ॿीहर हमलनि जी इम्कान खे रद्द नथो करे, जंहिं सां इलाइक़े में वधीक छिकताण जो ख़तरो वधी वियो आहे। ॿिए पासे ईरान पिणु ख़बरदार कयो आहे त हुर्मज़ में कंहिं बि अमरीकी मुदाख़लत खे जंगबंदीअ जी भञकिड़ी सम्झियो वेंदो। बरतानवी इदारे मेरीन टाइम पिणु ख़तरे जी घंटी वॼाईंदे जहाज़नि खे एहतियात करण जी हिदायत कई आहे। इन दौरान अमरीका ओमान वारे सामूंडी रस्ते खे तरजीह ॾियण जी सलाह ॾिनी आहे ऐं हिकु ख़ासि सिक्योरिटी ज़ोन बि क़ाइमु कयो आहे। सियासी सतह ते बि अहम तब्दीलियूं ॾिसण में अची रहियूं आहिनि। अमरीकी माहिर जॉन मेयर शामिर जे मुताबिक़ जेडी वेंस ऐं मार्को रूबियो ईरान सां ॻाल्हियुनि खां परे रहिया आहिनि, छो त इहे साल 2028 जी सदारती चूंड लाइ पंहिंजे सियासी पोज़ीशन खे महफ़ूज़ रखणु चाहिनि था। शामिर मूजिबि ईरान हिन वक़्तु ॻाल्हियुनि में मज़बूत पोज़ीशन ते आहे ऐं कंहिं बि मुआहिदे लाइ अमरीका खे वॾियूं रिआयतूं ॾियणियूं पवंदियूं, जंहिंजो सियासी नुक़सानु अॻुवाणनि खे थी सघे थो। फ़ौजी लिहाज़ खां बि सूरतहाल इंतिहाई हसास आहे। विच ओभर में अमरीका जा लॻभॻि 19 फ़ौजी अॾा मौजूदु आहिनि, जेके ईरान जे वेझो आहिनि। रिपोर्टुनि मूजिबि अमरीका डार्क ईगल नाले जदीद हाइपरसोनिक मिसाइल सिस्टम जी तयारी पिणु करे रहियो आहे, जेको 2700 किलोमीटर परे ताईं मार करे सघे थो। अमरीका जे अंदरि बि अवामी राय में तब्दीलियूं थी रहियूं आहिनि। हिकु सर्वे मुताबिक़ 61% अमरीकी शहरनि ईरान ते हमिलो ग़लति क़रार ॾिनो आहे, जॾहिं त ट्रंप जी मक़बूलियत बि घटिजी 34% ताईं अची वई आहे। इहे सभु हालतूं ज़ाहिर कनि थियूं त ख़तरो हिकु नाज़ुक मोड़ ते बीठो आहे, जिते हर क़दम आलमी अमन ते असरअंदाज़ थी सघे थो।